हिकिड़ी ॻाल्हि साध संगत जी यादि रखिजो, कॾहिं माउ पीउ जे चए को ॿाहिरि न वेंदो। उहा औलाद हमेशह दुखी थींदी आहे जेकी माउ पीउ जे चए को ॿाहिरि निकिरी वेंदी। पंहिंजे माउ पीउ जी ज़रूरु ॿुधो। ठीकु आहे, दिलि आहे, पसंदि नापसंदि साम्हूं रखणु ॿी शइ आहे। बाक़ी ज़िद करे वेही रहण, धमकियूं ॾियण, मां पाण खे कुझु करे छॾंदुमि, मां ख़ुदकुशी करे छॾंदमि, मां हीअं करे छॾंदमि, पोइ माफ़ कजो। जेके माउ पीउ पैदा कनि था, पालनि था, पोसनि था, पंहिंजे पसीनो ॾेई करे, पंहिंजी सॼी ज़िंदगी ॾेई करे, कल्ह जो प्यार अची करे असां लाइ सॼी ज़िंदगी बणिजी वेंदो और उन माउ पीउ जो प्यार असांखे विसरी वेंदो, जेके पंहिंजे दुखनि खे साइड करे असांखे सुठो रखंदा आहिनि। माउ पीउ जे चए को कॾहिं बि साध संगत जी ॿाहिरि न वञो, छो जो अॼु इहा ई बाहि भरी पई आहे। अॼुकल्ह ॾाढियूं वधी वियूं आहिनि इहे ॻाल्हियूं। तॾहिं दासी खे ज़हन में आयो, गुरू जी बाह कॾहिं न छॾियो। जे गुरू जी बाह पकड़े छॾियव न हिकु दफ़ो, गुरू अहिड़ो आहे, बाह जिना दी पकड़ीए सिर दीजे बाह न छोड़िए। जॾहिं धर्म जी बाह गुरू तेग बहादुर साहिब न छॾी, पंहिंजो सिर ॾेई विया, पर असांजे हिंदू धर्म जी बाह न छॾी। अॼु असां त बाह फड़ाए ॾिसूं, पोइ ॾिसो दातो असांजी बाह छॾे थो। असांखे संभालण में देर आहे, असां बाह ॾिनी न। कोई चवंदो आहे न साईं, पोइ गुरु ग्रंथ साहिब महाराज ॿुधाइनि छा, बंदे जी मनमत। पोइ नथा ॿुधनि तॾहिं कैंसर जहिड़ा रोग कटनि था। नथा ॿुधनि, काथे उहा छोकिरी USA में वेठी आहे, काथे गुरु इकबाल सिंह वेडानी, काथे उनजी माउ सुखमनी साहिब जा पाठ करे थी, करे माउ जी असर धीउ ते थिए थो, पोइ गुरु ग्रंथ साहिब ॿुधनि नथा, तॾहिं कमु थियनि था। कॾहिं कॾहिं न यकीन मञो कावड़ ईंदी आहे पाण ते। दादा तूं त सर्वंस ॾेई वए, तूं त सिर ॾेई वए, असां ना शुक्र आहियूं ॾाढा। अॼु कई माण्हू एतिरो बि चवंदा आहिनि त गुरु तेग बहादुर साहिब सिर न ॾींदा न, पोइ बि असांजो धर्म बची वञे। छोकी भाई साहिब नानक राम चइनि पिया न, उहो त तूं हाणे चवंदे हाणे तूं ॻाल्हाए सघे थो, छो जो हाणे तुंहिंजो धर्म बची वियो आहे। इहो तूं उन टाइम चयां न, तव्हां सिर न ॾियो, असांजो धर्म पोइ बि बची वेंदो। सभु कुझु मिली वियो आहे, झोलियूं भरे वेठा आहियूं, तॾहिं ना शुक्रा थी विया। हिकु न्याणी साध संगत जी अधु घंटे में समाप्ति कंदासीं, 11 थियो आहे। आख़िरी अधु घंटो आहे, सुर्तियूं पंहिंजूं टिकाए कोशिशि कयो, ध्यानु ॾेई करे वियो जी, छो जो इहो समो जेको गुज़री वियो न टाइम, वरी वापसि लही ईंदो। हिकु हिकु पल कीमती दम बीत जंहिं जन्म अकाज रे गुज़रंदो ई वञे थो। साहिब चइनि था, निस दिन सुन के पुराण समझत नहीं रे अजान, काल तोहे पहुचियो आन कहाँ जाए भाज रे। काॾे भॼे थो, काल मथे ते बीठो थी, जपे वठ। के चवंदा नी हा साईं सुबुह खां ॿिए ॾींहं खां, अॼु न कयो आहे, सुबुह जपजी साहिब जो पाठ ज़रूरु कंदमि। सुबुह थियणी आहे न थियणी आहे बि ख़बर न, छो जो हाणे ईअं न कुराड़ो थी करे बंदो मरे थो न। हाणे त मौत केॾी महिल बि अची वठी हली वञे थी, ख़बर ई न थी। वरी वरी गुरु तेग बहादुर साहिब बार बार गुरबाणी में चइनि था, बंदा जपे वठ। तूं 12 सालनि ताईं चए थो ॿार आहे, छॾे ॾे, सा जपी थो न वक़्त सां, कुराड़ो त न थी वियो आहे। भला हाणे नाम सिमरन शुरू करे, माउ पीउ ॿारनि खे चई ख़राबु कंदा आहिनि, जपी थो न, को कुराड़ो त न थी वियो आहे। साहिब चवनि था, 12 बरस बालपन बीते, 12 साल तुंहिंजी ज़िंदगी जा ई बार कंदे गुज़री विया। हा ॿार आहे, छॾेसि, ठीकु आहे। 20 बरस कछ तप न कियो, 20 सालनि ताईं तूं कोई तप न कयो, तूं कोई गुरु खे यादि न कयो। 30 बरस कछ देव न पूजा, 30 सालनि ताईं कॾहिं तूं गुरुद्वारे न वए, कॾहिं तूं देवी देवता खे तूं मथो ई न टेकियो, तोखे कुझु ख़बर ई न। 12 बरस बालपन बीते, 20 बरस कछ तप न कियो, 30 बरस कछ देव न पूजा, फिर पछताना। हाणे जहिड़ी महिल पछताए थो त पोइ बिरद भयो, पोइ कुराड़ो थी वियो। पोइ जे असांजी घुमण फिरण जी, खाइण पीअण जी उमेरी आहे त पोइ नाम कुराड़ा थी करे जपींदासीं। जहिड़ी महिल ज़बान लड़खड़ाई थी, जहिड़ी महिल साह शरीर में हूंदो न, पोइ साहिब चवंदा न, बिरद भयो सूझे नहीं काल पहुचियो आन। जहिड़ी महिल सतगुरु प्यार सां समझाए थकिया, बंदा समझी वञ। हाणे सतगुरु चयो चई करे चवंदा, कहो नानक नर बावरे, चया इंसान क्यों न भजे भगवान, छो नथो यादि करे, छो नथो सिमरे, पर गंदो को बि नथो करे।